सिंध तां जेके ज़्यादतियूं आहिनि पाकिस्तान जे नाले में, कॾहिं तव्हांजो पाणी खसियो थो वञे, कॾहिं तव्हांजे समुंड ते कब्ज़ो आहे, पर असांजी सिंध पूरे पाकिस्तान खे पाले थी पई। तव्हांजी सिंध मां वॾे मिक़दार में गैस निकिरे थी, अरबन रुपयनि जो रोज़ानो तेल निकिरे थो, कोयलो असां वटि आहे, समुंड असां वटि आहे। उहा सॼी दौलत तव्हांजी पंजाबी खणी पिया वञनि। पाकिस्तान जेको हुयो असांजे वॾनि ठाहियो, असांखे कंहिं फतेह न कयो। हाणे सम्झूं था त हिन पाकिस्तान में तव्हांजो या तव्हां असांजा मुस्तक़बिल आहियो, नंढड़ा ॿार आहियो, तव्हांजो बि मुस्तक़बिल सलामत न आहे। तव्हां दुआ कयो, असां तव्हांजे सिंध खे आज़ादु कराईंदासीं ऐं अवां ॿारड़ो तव्हांजे मथां वधीक ज़िम्मेवारी थिए थी, छो त तव्हां सिंध जा मुस्तक़बिल जा डॉक्टर बि आहियो, इंजीनियर बि आहियो, प्रोफेसर बि अॻिते हली थींदो, तव्हां बहितरीन वकील बि थींदो, छो त असांजी उन्ही करे मुंहिंजा नंढड़ा भाइरो, मुंहिंजा पुटनि जहिड़ा, मुंहिंजी धीरुनि जहिड़ियूं मुंहिंजूं भेनरूं, तव्हांखे सख़्त खां सख़्त महिनत करणी पवंदी। पंहिंजे तइलीम ते सभ खां वधीक तवजो ॾियो। हीअ सिंध एॾा ज़हीन डॉक्टर, इंजीनियर, स्कॉलर, प्रोफेसर पैदा करे जेके सिंध जे सुभाणे सिंध जे करे मुंहिंजी आज़ादु थी वञे, त तव्हां इन क़ाबिल हुजो जो तव्हां वाकू संभाले सघो, सिंधी माण्हुनि जी तव्हां ख़िदमत करे सघो। उन करे आउं तव्हांखे एतिरो ई चवंदुसि त सभ खां वधीक पंहिंजी तइलीम ते तवजो ॾियो, ॿियो पंहिंजे सिंध माउ खां मोहबत कयो ऐं पंहिंजी ॿोलीअ खे खणो यादि।